मोरो खबर शामिल करी थी। मोरो सिंध में जिता सिंह दिलताब सुमरो जी रिपोर्ट मुताबिक मोरो शहर में नौजवान के कत्ल करण की कोशिश नौजवान जे रड़ेन ते हमलो कंदड़ फरार थी विया। मोरो थाने ते रिपोर्ट दाख़िल। मोरो शहर के सियाल मोहल्ला में नौजवान अली नवाज सियाल ते सियाल बिरादरी के माण्हुनि घर में दाख़िल थी हमलो करे कत्ल करण की कोशिश कई। नौजवान अली नवाज सियाल जे रड़िन ते हमलो कंदड़ फरार थी विया। नौजवान अली नवाज सियाल मीडिया के बुधायो त मां घर सुतल हुयसि त शाहन सियाल, नवीद सियाल ऐं ताबिश सियाल ओचितो हमलो करे मूंखे क़त्ल जी कोशिश कई, जंहिंखां पोइ मूं रड़ियूं कयूं ऐं हमलो कंदड़ फरार थी विया। अहिड़ी रिपोर्ट मोरो थाणे ते दाख़िल कराई वई आहे। मोरो पुलिस ज़ख़्मी नौजवान अली नवाज सियाल खे मेडिकल लेटर ॾेई तालका अस्पताल मोरो मोकिले छॾियो आहे। मोरो पुलिस तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। मुतासिर नौजवान अली नवाज सियाल आईजी सिंध पुलिस, डीआईजी शहीद बेनज़ीराबाद, एसएसपी नौशरो फिरोज़ ऐं डीएसपी मोरो खां मुतालबो कंदे जो त हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। अली नवाज सियाल पीओ मुझे पीओ नालो मोहम्मद मुस्लिम सियाल आहे। किथे वठनि सियाल मोला मां गए भरिसां छा थियो आहे? मूंखे मुंहिंजे माइटनि घर में गिड़ी कुहण जी कोशिशि कई आहे, जंहिंजी वजह सां मूंखे पंहिंजे माइटनि बचायो आहे। किथे कहिड़ी जॻह ते काती पहिरां अथनि? और हिते निड़िया जी जॻह ते मुंहिंजा माइट तकड़े में पुॼी विया आहिनि, जंहिंजी वजह सां मुंहिंजी जान बची वई आहे। मूंखे इंसाफ़ खपे। मोरे थाणे ते मूं एफआईआर कराईंदोमांव। कहिड़ा कहिड़ा आहिनि नाला छा अथनि? शान सियाल, नवीद सियाल, ताबिश सियाल। मूंखे मारण जी कोशिशि कई अथनि, जंहिंजी वजह सां मुंहिंजी जान बची वई आहे। मुंहिंजा माइट पुॼी विया वक़्त ते।